दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सूमरो। दादू ताज कॉलोनी के रहवासी बिजली न हुजण जे करे दादू रेलवे फाटक पर एहतजाज ते धरणो हणी वेही रहा। एहतजाज कंदड़ दायूं आहे त 11 ॾींहं गुज़रण के बावजूद ताज कॉलोनी जो ट्रांसफार्मर सही न थी सघियो आहे। लाइनमैन हाकिम गोपांग असां खां 1 लाख रुपया वठी वियो आहे ट्रांसफार्मर ठाराइण के बहाने, पर असांखे रोज़ आसरा ॾिए थो। एडी गर्मी जे हूंदे बि अञा ताईं असांजे पाड़े जो ट्रांसफार्मर नाहे ठही सघियो। एहतजाज कंदड़ मंजूर मस्तोई, मीर सूमरो, जावेद अली, जमाली, अब्दुल सत्तार मस्तोई वधीक ॿुधायो त असांजा बच्चा पानी के लप लाइ परेशान आहिनि। ऑफिसरनि खे परवाह ई नाहे। उन्हनि मुतालबो कियो आहे त ताज कॉलोनी जो ट्रांसफार्मर जल्दी ठाराए लगायो वञे, न त ॿी सूरत में मैन इंडस हाईवे बंद कंदासीं। मसलो ये आहे त ताज कॉलोनी जो ट्रांसफर आहे गुल हसन कमरानी वारो पाड़े वारा टोटल गॾिजी आया आहिनि। हिन महिल हिते फाटक जी बंदि कयो अथनि। 11 ॾींहं थी विया आहिनि, हिननि डिम फुल ते रखियो आहे। लाइनमैन हाकम गोपांग हिननि खे चवे थो ट्रांसफर मां पाण डिम ते रखियो आहे, तव्हांखे जेको करिणो आहे कयो, जेको सो मां कॾहिं बि हिनखे सेट न कंदुसि। लख रुपया हिननि खां वठी वियो आहे, उन जे बावजूद भी लख रुपया वठी हिननि खे ट्रांसफर डिम फुल ते रखे ॾिनो अथनि। पाड़े वारा वॾी तकलीफ़ में आहिनि। हिननि जो इलाही सामान सड़ी वियो आहे। बिजली 300 वञे थी, वरी 300 खां 100 ते वापसी थी अचे। हाणे हिननि जो सामान ध्यानु थी वियो आहे। पाड़े वारा सभई जेको सो दाऊं था करनि। असां एसडीओ नूर हुसैन चाड़ीअ सां ॻाल्हायो आहे, उहो अचे थो हाकम मुंहिंजो चवणु नथो करे। ताज कॉलोनी किथे आई आहे? ताज कॉलोनी ताज कॉलोनी छा मुतालबो इहो ई आहे, महिरबानी करे एसडीओ एसी के असांजी अपील आहे नुनारी साहब खे हिमल असांखे ट्रांसफर सेट कराए ॾे। पाड़े वारा सभई रात असां हिते 20 रात गुज़ारींदासीं, फाटको न खोलींदासीं। हाकम साहब चए ऐं ट्रांसफार्मर हिन जो हिन महिल चालू कराई।